मुझे नालो टुल्लू राम साईं। हिन महिल इहो आहे असांजे पंहिंजो घर खपायो आहे। असां भुटे साहिब जे ख़ानदान खां वेठा आहियूं। खान बहादुर जो दौर खां बेगम शीरीन जो दौर वेठा आहियूं। इहो मंदरु न आहे, असां पंहिंजो घर खपायो आहे। तो असां साईं जे मथां असां साईं भगत साईं खे असां पैसनि सां खपाए ॾिनो आहे। और हिन साईं मथां कूड़ो केस हयो वियो आहे। चयो आहे हिन कब्ज़ो कयो आहे मंदर ते। मंदरु न आहे, असां पंहिंजी जाइ खपाई आहे। मंदरु जेको आहे परते आहे। जेको बि पार्टीअ जो आहे असां अधी फरियाल खे बि बिलाल भुट्टे खे बि अपील था कयूं ॿाहूं ॿधियूं। और ज़रदारीअ खे बि अपील था कयूं ॿाहूं ॿधी। जेके छेड़ चना मुड़ुस आहिनि उन्हनि खे बि असां अपील था कयूं असां ग़रीबनि सां तावन कनि। साईं जो कूड़ो केस हयो आहे साईं जे मथां, इहो ग़लति आहे। तो असां पंहिंजे पैसनि सां खपाई आहे, साईं खे जाइ ॾिनी आहे। साईं कोई कब्ज़ो न कयो आहे। साईं अनिल नालो असांजे साईं खे पंहिंजो घर खपाए ॾिनोसीं। 17,39,400 में 446 फुट खपाए ॾिनोसीं साईं बखत अली शाह खे। असां को बि साईं असांखे कब्ज़ो न कयो आहे। असांजो मंदरु परते आहे, असांजो पंहिंजो ज़ाती घर हो। इहो खपाए, हिन करे असां साईं ते कूड़ो बेन आयो आहे त साईं कब्ज़ो कयो आहे। को बि कब्ज़ो न आहे। मां पंहिंजे पीउ मुंहिंजे पीउ बि सही करे ॾिनी एग्रीमेंट ते। एग्रीमेंट साईं वटि आहे, हे तव्हां ॾिसी सघो था बाबा। असां पंहिंजे सभिनि जे असां इंजाम इहो आहे त हाणे आणनि था असांजे मथां इंजाम पियो त इहो मनोज कुमार रमेश चए थो इहा असांजी असां पंहिंजो घर खपायो आहे बसंत लाल। बसि मंदर अॻिते आहे साईं, असांजो घर ई आहे। तव्हां ॾिसी सघो था, भले सर्च बि करे सघो था। मां हिननि खां दौर खां प्लाट वरितो आहे 446 फुट, जिते गैस जो मीटर बि लॻल आहे रतन लाल जे नाले ते। असां बस वारनि खे आला क़यादत खे पीपुल्स पार्टीअ खे अर्ज़ु था कयूं त साफ़ शफ़ाफ़ हिन शइ जी इंक्वायरी कयो ऐं ग़रीब मिस्तीर माज़ूर आहिनि। हिन सां का बि एड हिननि खे दीवाननि न ॾिनी आहे, का बि हेल्प न कई आहे। मां पंहिंजे पैसनि सां ख़रीद शइ कई आहे, आज़ादु पई आहे। उन कुझु ज़ोरावर माण्हुनि ॾाढो करे अधीअ खे ग़लति ख़बरूं ॿुधाए, बिलाल साहब खे ग़लति ख़बरूं ॿुधाए। मुंहिंजे वतल प्रॉपर्टीअ ते डॉक्टर मनोज दीवार कढी आहे ऐं अशोक कुमार ऐं जेके ॿिया आहिनि पंहिंजा हुनजा बसंत लाल आहे, उन्हनि कब्ज़ो कयो आहे मुंहिंजे वतल प्लाट ते। जॾहिं त इहा एग्रीमेंट आहे, आउं काॾे वञा, आउं वापारी आहियां, बचड़नि जी रोज़ी कयां थो। मूंसां ज़ुल्म आहे, सरासर ज़ुल्म आहे। मां वधीक कुझु नथो चवणु चाहियां, हिन शइ जो इंसाफ़ कयो वञे। 17,39,400 में वरिती आहे, प्लस में गैस जा बिल आहिनि। चलो इहो आहे साईं पैसा भरे पंहिंजी प्रॉपर्टी वरिती आहे। डॉक्टर साहब हाणे पार्टी जो नाजाइज़ फ़ाइदो थो वठे ऐं अधीअ ते ग़लति मैसेज थो हलाए त बखत शाह कब्ज़ो थो करे। हिनखे पूरो शहर ॼाणे सुञाणे त कॾहिं बि हिन कंहिंजी प्रॉपर्टी ते को वॾो मसइलो कोन कयो आहे। जाइज़ पैसा भरे पंहिंजी प्रॉपर्टी वरिती अथई, जंहिंजी हीअ एग्रीमेंट आहे ऐं विकिरो कंदड़ हुन सां गॾु बीठो आहे, जीअं तव्हांखे हाणे बयानु ॾिनो। जाइज़ प्रॉपर्टी आहे, जाइज़ शइ आहे, हिनखे पंहिंजो हक़ु मिले। असां हिन सां गॾिजी इन करे आहियूं हिनखे पंहिंजो हक़ु मिले। ऐं डॉक्टर साहब जेका नाजाइज़ी करे थो न, नाजाइज़ी न करे, ग़लति कमेंट हलाए थो मथे ऐं पंहिंजी पार्टी जो ग़लति फ़ाइदो थो वठे। अधीअ खे ग़लति गाइड थो करे, ग़लति ॻाल्हियूं थो ॿुधाए। असांजो मेंबर आहे वापारियुनि जो सैयद बखत अली शाह, उन इहा प्रॉपर्टी वरिती। जेका प्रॉपर्टी जी खणत जी सिकिनी थियल आहे 1934 जा हुन डॉक्यूमेंट्स ॾेखारिया। उन डॉक्यूमेंट्स मुताबिक़ साईं बखत अली शाह वरिती। हाणे वठी कमु हलाइण खां बाद में सेकेंड पार्टी पहुती आहे दीवाननि जी, त इहा प्रॉपर्टी असांजी आहे। हाणे इहा प्रॉपर्टी हिननि दीवाननि जी आहे या डॉक्टर मनोज वारनि साइड जी आहे, इहे डॉक्यूमेंट्स न वेरीफाई खां बाद ई ख़बर पवंदी प्रॉपर्टी असुल मालिक केरु आहे। प्रॉपर्टी जेका जांच कई वई आहे त गुज़िरियल 50 साल खां रतन लाल वारा इन जॻह ते रहंदड़ आहिनि ऐं जेको प्रॉपर्टी यूटिलिटी बिल आहे गैस जो, उहो बि रतन लाल वारनि जे नाले ते आहे। सो सभिनी ॻाल्हियुनि खे नज़र में रखंदे कोशिशि इहा कयो त हक़ु थिए, जंहिंजो बि हक़ु आहे हुनखे हक़ु मिले। मसइलो इहो आहे त बख़्त अली शाह असांजी जेका रियल एस्टेट एजेंसी आहे उनजो असांजो ही बि हिकिड़ो मेंबर आहे ऐं उहिदेदार बि आहे, पर वापारी आहे बेसिकली। इहो वॾे 20 सालनि खां वापारु कंदो आहे। असां बि वापारी बिरादरी आहियूं। कॾहिं को असां सभई जेके हिते हाज़ुर आहियूं कंहिं बि प्लाट ते कॾहिं कब्ज़ाखोरी न कई आहे। हाणे हुन प्लाट हिन अधे जेको साम्हूं वेठा आहिनि, तव्हां हिन खां इंटरव्यू वरितो, उन्हनि खां ख़रीद कयो आहे, एग्रीमेंट बि आहे ऐं उनखे उन्हनि कब्ज़ो बि ॾिनो ऐं मीटर गैस जो बि लॻल आहे। जॾहिं गैस जो मीटर त तयारु आहे, उहो उन मां उनजे नाले सां आहे। पोइ उनजे करे हिननि जो चवणु आहे त असां 100 साल खां वधीक अरसो थियो आहे त असां ई वेठा आहियूं, असांजा आबा ॾाॾा
हिते गुज़ारे विया आहिनि। हाणे इशू पैदा थियो आहे त दीवान बिरादरी था चवनि त इहो मंदरु आहे, बाबा जेकॾहिं मंदरु आहे त उहो बि साबित थिए, ऐं जेकॾहिं हिननि जी प्रॉपर्टी आहे त उहा हिननि खे मिले, ऐं उहे पैसा भरिया आहिनि बख़्त अली शाह त उहे त हिनखे उनखे ॾेई छॾी अथऊं। उन जे करे असां आला क़यादत खे अपीलूं था कयूं, पाकिस्तान सदर पाकिस्तान खे ऐं चेयरमैन पीपल्स पार्टी आहे अदी फरियाल आहे, असांजी हितां जी चूंडियल जेको आहे MP आहे, MNA असांजे बिलाल साहिबु आहे, सभिनी खे इहो अर्ज़ु आहे त असांखे इजी न चवनि त तव्हां कब्ज़ाखोरी कई आहे, दीवान बिरादरी सां तव्हां नाहक़ कयो आहे, पर असां सां अञा नाहक़ असां सम्झूं था त थिए थो, या रतनलाल सां नाहक़ थिए थो, पोइ उहो फेयर ऐं या मेरिट ते जेका हिन जी जांच करे ऐं हक़ कयो वञे, जंहिंजो हक़ु आहे हुनखे ॾिनो वञे।